मुझे खानोट जा गैरतमंद ऐं बसगताई जा भाइरो अस्सलाम वालेकुम जी है भुट्टो। मोहतरम जनाब डॉक्टर सिकंदर शोरो जो असो सूबाई असेंबली जो उम्मीदवार हिन तक मां ओॾा साईं मुराद शाह ओॾा मुंहिंजो नंढड़ो बीठल सिकंदर खान भाऊ अली रज़ा जी पहिरीं आउं ॻाल्हि कंदो हलां त वॾी महिरबानी हुनजी जो हुन हेॾो मेड़ो मचायो ख़र्च कयईं कुझु खीसे खे गरम कयईं पर इहो हिन ते फर्ज़ु हो छो त अली अकबर जेको सो मुंहिंजो दोस्त हो मुंहिंजो भाउ हो ऐं जॾहिं बि हिन तरह में ईंदोसि त हू पंहिंजी कलेक्शन कोप खणी मूंसां गॾु सीनू साहिब बीहंदो हो। अहिड़ा जवान अहिड़ा मर्द पाण खे शहीद कराए वियो पर पुठिते कोन हटियो। अहिड़ा गुदर कॾहिं कॾहिं पैदा थींदा ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी त मुंहिंजो भाउ अली पंहिंजो अली अकबर अॼु दावत करे घटि मां घटि असांखे इहो महसूसु करायईं त न आउं पीउ वांगुरु बि अव्हां सां गॾु आहियां। इलेक्शन जो सिलसिलो हाणे त डॉक्टर बि पाण सां गॾु अची वियो। मूं डॉक्टर खे चयो डॉक्टर निभा कंदा कोन थो साईं असां अदा निभागा पाण ई कोन खटनि त ॿिए खे किथे खटाईंदा। तूं असां सां ठाहींदो तूं मूंसां सां ठाहींदो भाइनि सां ठहणु मुनासिब कोन्हे। वधीक आउं कोन थो चवां। इलेक्शन करे विढ़ंदा आहियूं असां हमेशह इलेक्शन मुर्सी ऐं गैरत सां विढ़ी हिम्मत सां विढ़ी अल्हम्दुलिल्लाह 85 खां वठी असां कामयाबियूं माणियूं आहिनि चाहे कहिड़ियूं बि इलेक्शनूं ॾाढारियूं हुजनि चाहे सवलियूं हुजनि असां उन्हनि खे मुंहुं ॾेई अॼु ताईं असांजे ख़ानदान का बि इलेक्शन कान हाराई। इहा कंहिंजी महिरबानी अवाम जी महिरबानी ॿी मुर्शिद लाल जी महिरबानी ॿी मुंहिंजे हुन रब जी इहो हिन कलंदर जे फ़क़ीर खे मुंहिंजे ख़ानदान खे इहो एज़ाज़ हासिल अल्हम्दुलिल्लाह। उहो तसलसल शुरू थियो ऐं उतां खां शुरू कंदुसि त उहो तसलसल शुरू थियो त जॾहिं मुंहिंजो वालिद हिन ख़िते में जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो असांजे घर त आयो ऐं अब्दुल हमीद जतोई हुन सां गॾु हो। मुंहिंजे वालिद खे चयाऊं त तूं इलेक्शन में बीह छो त साम्हूं क़ौम परस्त रहनुमा जीएम सैयद हो। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो पीउ बीठो। उन वक़्त में इहा सोशल मीडिया कान हुई टीवियूं बि कोन हुयूं पर BBC तां उहो अनाउंस थियो हिन ख़िते जे माण्हू जंहिंमें कोटरी जाम शोरो बि हुयो उन सां गॾु जोही तक बि हो। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे पीउ खटे एतिरा वोट खणई जो जीएम सैयद जी डिपॉज़िट बि रद्द थी वई ऐं उहो BBC तां अनाउंस थियो। इहा रिकॉर्ड जी ॻाल्हि आउं का इहा वॾी ॻाल्हि कोन थो कयां पर इहा रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे। केरु अगरि कावड़ चए थो त मलिक साहिब हीअ ॻाल्हि छो थो करे आउं उन्हनि खे इहो चवां थो जवान जा पुट हीअ रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे। रिकॉर्ड चए थो को असां दाड़ कोन था हणूं इहा रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे। अल्हम्दुलिल्लाह उन खां पोइ 85 में उहो विरसो मूंखे मिलियो नंढी उमिरि में। उन वक़्त में मूंखे सियासत जी ख़बर कान हुई। अल्हम्दुलिल्लाह हिते जी आवाम मुंहिंजे वालिद जे करे मूंखे आज़ाद खतरायो। तॾहिं बि हे सभु जेके जवान हुआ पाण में गॾिजी विया पर पांधीरनि ऐं ग़रीब माण्हुनि मूंखे कोन छॾियो ऐं मूंखे हुन असेंबली जे दर ताईं पहुचायऊं। अल्हम्दुलिल्लाह उन खां पोइ उहो तसलसल जेको स्टार्ट पियो हले अॼु आउं सम्झां थो त उहो ख़्वाब मुंहिंजे वालिद जो जेको ख़्वाब मूं ॾिठो पिए उहो अॼु हल पियो थिए जो मुखालिफ़ अल्हम्दुलिल्लाह कमज़ोर थी पियो। अॼु मुखालिफ़ में उहा हिमत ई कान्हे। अॻे हिते ईंदा हुआ अची झाड़ू हणंदा हुआ माण्हुनि खे बरगलाईंदा हुआ
ठीक है, साल जरूर लगा, पर माण्हुनि खे इहा ख़बर पइजी वई न हारलनि जे पोयां केरु हलंदो। आख़िर माण्हू बि वीचारा थकी पिया। माण्हू इहो महसूस कयो त न असांजो मुस्तक़बिल, असांजो रस्तो उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी। पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिकु तारीख़ बणिजी चुकी आहे। मूं बि घणी आज़ाद इलेक्शनूं मूं विड़ियूं, अलहमदिल्ला उहे बि मूं खटियूं। मूं नवाज़ शरीफ़ जो दौर बि ॾिठो, मूं ॿिया दौर बि ॾिठा, पर ख़ुदा जो कसम आहे, यकीन सां चवां थो, अगरि सिंधियुनि लाइ का तकलीफ़ आहे ऐं सिंधियुनि जो अगरि हक़ कंहिं ॾिनो आहे त उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी। पाकिस्तान पीपुल्स पार्टी अगरि नौकरी कंहिंखे मिली आहे त उहा बि पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ ताईं मिली। अगरि डेवलपमेंट का मिली आहे त तॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ ताईं मिली। 18वीं तरमीम खां अगरि सूबनि खे मज़बूत करण जी ॻाल्हि कई वञे, उहा बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी ॾिनी। अॼु ही तव्हांजो डबल रोड ठहे पियो, न त हिते केॾा एक्सीडेंट थींदा हुआ, इहो तोहफ़ो तव्हांखे कयो पाकिस्तान पीपुल्स पार्टी। ऐं हे वाटर पका थी विया आहिनि, कुझु बि कोन हो। इहे 2 अरबनि जो असां स्कीमूं मंज़ूर कराए हितां खां वठी लकीशाह सदर ताईं तव्हांखे मुल्क जेको सो साओ पियो लॻे, उहो बि तोहफ़ो अथव तव्हांखे पाकिस्तान पीपुल्स पार्टी। अचो क़ुर्बाननि ते त ॿी पार्टी हींअर सिंध में आहे कहिड़ी? पाकिस्तान में कहिड़ी पार्टी आहे? मूंखे भुट्टे साहिब जहिड़ी का क़ुर्बानी करे ॾेखारे। भुट्टो साहिब हिकिड़ी तारीख़ हो, हिन ख़िते जी हिकिड़ी तारीख़ हो। ॿाहिरि मुल्क में आऊं ॾिसां थो वॾी वावेला थी हले। अलाए छो असां माण्हू जेके आहियूं से इहो शऊर कोन था रखूं त नेल्सन मैंडेला जेको आहे उन हेॾी कामयाबी माणी, उन हेॾा जेल कढिया, उनखे सॼी दुनिया ख़ैरात जी तहसील पेश कयो, पर आऊं सम्झां थो भुट्टे खां मथे को। ज़ुल्फ़कार अली भुट्टो हिकिड़ी तारीख़ हो। असां सिंधियुनि जी ग़ैरत बि हो, असां सिंधियुनि जी इज़त बि हो। अगरि अॼु असांजो घाट ऊचो आहे त ख़ुदा जो कसम आहे ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे करे। हुन पाण खे तख़्ते सूरीअ ते त चाढ़े छॾियो, पर पाकिस्तान खे आग न अचण कोन ॾिनो। एटमी ताक़त कंहिं ॾिनी? भुट्टे ॾिनी। उन वक़्त में चयो वियो थे ॿाहिरि मुल्कनि जो प्रेशर हो त पाकिस्तान ताक़तवर न थिए, पर ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो इहो ख़्वाब हो। ज़ुल्फ़कार अली भुट्टे उहा ताक़त ॾेई पाण खे तख़्ते सूरीअ ते चाढ़े छॾियई। ख़ुदा जो कसम आहे, अॼु मुसलमान सां जेका इसराइल में हालत पई थिए, ॿियनि पासे हालत पई थिए, असां इन करे बचा पिया आहियूं त ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो तोहफ़ो जेको एटम बम ॾिनल, तंहिंजे करे असां ते केरु बि निहारे कोन थो। अॼु उहे सियासतदान केॾांहुं विया? हे हितां भॼनि था, लंडन हलिया वञनि, कंहिंजा प्लेनेट्स किरियो पर हिकिड़ो हितां भॼी वियो। ही पाकिस्तान जा दुश्मन हुआ। मूंखे अफ़सोस सां चवणो पए थो अॼु हिन स्टेज तां त जेके पाकिस्तान जा सजण हुआ तिन खे फांसीअ जे सूलीअ ते चाढ़ियो वियो। जेके ठग हुआ, जेके पाकिस्तान जा ख़िलाफ़ हुआ, से भॼी वञी लंडन वेही रहिया। इहो ज़ुल्म कंहिंसां थियो? हिन धरतीअ ते असां सां। उन खां पोइ असांजी भेण बेनज़ीर साहिबा हिन मुल्क में आई। कंहिं ते चयो त बेनज़ीर साहिबा जेको सो भुट्टे खानदान जी अॻुवानी कंदी, कंहिं बि कोन चयो इहे लेडीस। पर ख़ुदा जो कसम आहे, बेनज़ीर जी शहादत उन हद ताईं पाण खे पहुचाए सघियो त आऊं गारंटी न चवां त उहे माण्हू ई मरी वयूं जेके अहिड़ियूं भेनरूं अहिड़ियूं धीअरूं ॼणे ॾेखारे। पोइ प्योर ई मरी विया, जहिड़ियूं धीअरूं ॼणे असीं बिल्कुलु असीं मर्द आहियूं, पर ख़ुदा जो कसम बेनज़ीर चयो मुल्क कंहिंजो कोन्हे। बेनज़ीर हिकिड़ी तारीख़ हुई जेका तारीख़ थी वई। ख़ुदा जो कसम अॼु बि जॾहिं बेनज़ीर जी शक्ल यादि थी अचे
ऐं उन जूं ॻाल्हियूं यादि थियूं अचनि त लुड़क अखियुनि मां लड़की पए। अॼु उन जो ख़ानदान असां खां छा थो घुरे? अॼु ख़ानदान असां खां कुझु कोन थो घुरे। उन जो ख़ानदान सिर्फ़ु घुरे थो अव्हां जे अखियुनि में ॾिसे। बिलावल अव्हां जी अखियुनि में ॾिसे थो, बख़्तावर अव्हां जी अखियुनि में ॾिसे थी, आसफा अव्हां जी अखियुनि में ॾिसे थी। त मुंहिंजो वॾो बि वियो, मुंहिंजी माउ बि असांखे छॾे वई, त ही ख़ानदान मुंहिंजे लाइ छा था कनि? पाण खां छा घुरनि था? हिकिड़ो वोट घुरनि। छा पाण हिकिड़ो वोट बि नथा ॾेई सघनि? चवनि था त भुट जो कर्ज़ लहे कोन थो। भुट जो कर्ज़ लहंदो कीअं? ॿुधाए न, जेके हिते वेही अची चवनि था भुट जो कर्ज़ कोन लहंदो, भुट जो कर्ज़ किथां लहंदो? मूंखे पहिरीं आमी ॿुधायो, जेके सिंध जा वाली वास पाण खे सम्झो था, कहिड़ा कुंदराम हिन धरतीअ ते को आया आहिनि? मूंखे हिकिड़ो त ॿुधायो। पंहिंजे मुंहं पोइ मरी थो वञे, चवंदा असांजो शहीद। न, ईअं शहीद कोन थो। शहादतनि जी सभिनी खे ख़बर आहे। ख़ुदा जो कसम आहे, अगरि शहादतूं आहिनि त उहे लाड़काने में सुतल आहिनि। कंहिं बि शहादत कान आहे। त अव्हां जो फर्ज़ आहे त अव्हां बिलावल भुट्टो जो, आसफा जो, बख़्तावर जा हथ मज़बूत करियो। अव्हां जो मुस्तक़बिल, अव्हां जे ख़ानदाननि जो मुस्तक़बिल, असांजे सिंध वासियुनि जो मुस्तक़बिल इन्हनि सां जुड़ियल। ऐं बिलावल जी तव्हांखे सोच जी हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु ॿुधायां। अॼु जेका हुन अस्पताल खोली आहे दिलि जे मरीज़नि जी, 10 लख रुपया ख़र्च अचे थो। अॼु ग़रीब माण्हू हितां वञे थो, हुनखे हार्ट अटैक थिए थो त मुफ़्त में इलाज कराए वरी पंहिंजे घर अची पहुचे। इहो तोहफ़ो कंहिं ॾिनो? इहो बिलावल भुट्टो। अॼु बिलावल असां खां छा थो घुरे? वोट थो घुरे। मुखालिफ़ त आहिनि ई कोन। ॾाढो मौक़ो सुठो अथव, कर्ज़ बि ॾाहियो, कर्ज़ कोन्हे। भुट्टो साहिब असां ते फर्ज़ आहे, असां ते इंसानी फर्ज़, ख़ुदाई फर्ज़। अचो त मौसम ॾाढो सुठो आहे, हींअर हवा बि सुठी लॻे पई, मौसम बि सुठो आहे, उम्मीदवार बि मुर्सियूं छॾे विया आहिनि, भाड़िया लॻाए पिया आहिनि। मुड़ुस आहे ई कोन। ख़ुदा जो कसम आहे, को मुड़ुस अचे हा संदूर में त मज़ो बचे। हिन ॻाल्हि में किरी वियो। हे त पाण इंशाअल्लाह सुबुह जो 8 बजे किरी वेंदा, 8 तारीख़। पर न, अव्हां तारीख़ ठाहियो। मौक़ो सुठो अथव, तारीख़ ठाहियो। जीअं ॾुखे वक़्त बि ॾेखारियोसीं त असीं बि मुड़ुस आहियूं, भाड़िया कोन्हे। तोखे सुञाणूं था, तुंहिंजी मुड़ुसी बि ॾिठीसीं। बिल्कुलु 65 केस दाख़िल कयईं, पर आउं सलाम थो पेश करियां हिन जामशोर वासी में, जिन में ग़ैरत हुई। उन ग़ैरत जेको अॼु असांजो नालो कयो आहे, सॼो पाकिस्तान सुञाणे थो। छा असां में हेॾियूं मोहबतूं तव्हां ॾिनियूं, हेॾियूं इज़तूं तव्हां ॾिनियूं? मूं पंहिंजे औलाद खे बि चयो आहे त का ग़ैरत असां में हूंदी त तव्हांजी मोहबतूं कोन विसारींदासीं, का हया असां में हूंदी त तव्हांजी मोहबतूं कोन विसारींदासीं। मूंखे ख़ुशी उन ॻाल्हि जी थींदी त ख़ुदा जो कसम आहे, इन ॻाल्हि जी ख़ुशी थींदी। ऐं पंहिंजे रब सां चवां थो त आउं हीननि जो हथियार अला न करे अव्हां ते को ॾींहुं अचे त अव्हां जे अॻियां दुश्मन जे अॻियां दीवार थी बीहां, पोइ आउं सम्झंदुसि त आउं अव्हां सां सचो आहियां। माण्हुनि इहो त चयो त मलिक साहिब जी सियासत 50 साल ख़तम थी वई, छो त हुन ग़रीबनि लाइ आवाज़ उथारियो। बिल्कुलु मूं ग़रीबनि लाइ आवाज़ उथारियो। पोइ उन फ़ख़्र सां आउं चवां थो, मुंहिंजा अजा ढाण कोन ॾिना। मुंहिंजी सियासत ख़तम थी वञे, भले सभु शयूं हली वञनि, पर ग़रीबनि खे कोन छॾींदुसि। अल्हम्दुलिल्लाह मलिक असद सिकंदर अॼु बि बीठो आहे। अॻे त खणी 2 सीटूं हुयुसि, हींअर त 4 सीटूं सां गॾु बीठो आहे। पोइ कंहिं ताक़त कंहिं ॾिनी? अव्हां ॾिनी।
हुन ग़रीबनि जी मूंखे दुआ लॻी आउं ग़रीबनि जो यार आहियां भाड़ियनि सां पंहिंजी पए कान इंशाअल्लाह मुक़ाबला अॻे बि कया अथऊं मुक़ाबला हाणे बि कंदासीं हिकिड़े माण्हू मूंखे चयो त साईं घुमाए घुमाइणी कंहिंखे घुमाइणा अॻियां मुर्सी कोन्हे पर हिकिड़ी तारीख़ ठाहियो वोट एतिरो विझो एतिरो वोट विझो मौक़ो सुठो अथव मूं सवेर बि ॻाल्हि कई हवा सुठी पई लॻे 8 तारीख़ ते एतिरा वोट विझो जो रिकॉर्ड क़ाइमु थिए जामशोरो पाकिस्तान जो पहिरियों नंबर थिए 2 लख वोट विझो सॼो जामशोरो जो 1.5 लख तां हो किरन रुगो शिकस्त ॾियण न आहे हाणे हिननि खे अहिड़ी शिकस्त ॾिबी हुन वीचारनि जो हाल ई कोन्हे उहो पंहिंजो साईं अली रज़ा शाही हुनखे छॾे आयोसीं हुनमें त अफ़ाली कोन्हे तो बि कल्ह उन बि ऐलान करे छॾियो त हुनमें अफ़ाली कोन्हे उहे त थिया ख़तमु हाणे पाण खे तारीख़ ठाहिणी आहे त जीअं असां बिलावल साहिब वटि वञूं चऊं साईं हीअ ॾिसो तारीख़ ठही आहे जामशोर हीअ तारीख़ कई आहे ऐं हाणे कमनि कारनि में बि जामशोर जो हक़ वधीक लॻे थो तूं असांखे वधीक हिसो ॾे असां बि ॻाल्हाइण जहिड़ा थींदासीं उहे तव्हां जॾहिं पंहिंजो माण्हू भेनरूं वठी वोट कंदव तॾहिं असीं जेको ते ॻाल्हाइण जहिड़ा थींदा ऐं मूंखे उमेद आहे त तव्हां ख़ैरत सां मोहबत सां इज़त सां बहादुरीअ सां 8 तारीख़ अची पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे वोट ॾेई बेनज़ीर भुट्टो खे वोट ॾेई बेनज़ीर खे भेटा ॾींदा हाणे आउं नारो